अदा मिठो खीर पी जुड़े तो जी अदा ये जाए केड़िया बाबा चाय केड़िया ये कारू झल जब जाए ना कारू झर जबल पोदिया सुमरो चो तो कारू झर ते अकेली आया असा अकेला बैठा हूं अदा ते संगत में अल्लाह तो के आबाद करे खुशियों ने खास के लिए साहब आफ्ताब सब खास के लिए जी मेहरबानी जेको रिकॉर्डिंग वियो करे कारू जबर झर जबल जी संगत ॾिसंदी ॾाढी खुश थी अरे लाहू थी बीते विया लतीफ़ सरकार चयो रे त पुछन से पसंद जॾहिं तॾहिं पिरीअ खे ॾोरी जूं ॾिसनि आंगण अजीबन जा अदा असां बि कारूं झर जबल खे ॾोरे अची ॾिठो आहे अॻे ॿुधंदा हुआसीं अॼु मथां चढ़िया वेठा हूं दादा साम्हूं तव्हांजी तरवट जी चोटी हाँ तरवट जी चोटी अदा या कढिया बाबा हाज़िर हाज़िर हाँ या कढिया मथे ते संगत ॾिसे इहो भला माण्हू आहे न मिड़ई पत्थर न इहो त झंडी लॻल आहे न न वो हेॾे इहो विचो ये कारूं झर जबल हाँ बिल्कुल ये साम्हूं गेल तव्हांजी अखियुनि जे साम्हूं ये सॼो ही नज़ारो कारूं झर जो हाँ साईं कारूं झर जबल एॾो माना झंडी लॻल आहे हाँ उते झंडो लॻल आहे असां बि मज़ूर कटे आया हुआसीं हिन सीज़न में हाणे त घणो कलाक बंदि थींदो 1.5 कलाक थी 2 कलाक 2 कलाक मथे थी अच्छा हाँ सफ़र डिघो आहे दा जी हाँ हाँ